والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين. ما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لإيلاف قريش إيلافهم رحلة الشتاء والصيف فليعبدوا رب هذا البيت الذي أطعمهم من جوع وآمنهم من خوف. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. سورة القريش 4 آیت 17 کلمہ 73 حرف آئے. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع تو کریں اللہ دے نالے ساندے کو مہربان ہے رحم وارو. لإیلاف قریش واسطے الفت دیارنا قریش جے ایلافهم رحلة الشتاء والصيف الفت کرن انجی سفر سان سیارے ای انہارے. فلیعبدوا رب هذا البيت کوئی گرجے تا عبادت کن ہن گھر جے رب جی یعنی بیت اللہ الذي اطعمهم من جوع وآمنهم من خوف جے کھانو انن کے بکھ میں اے امن ڈنائی انن کے خوف کھا. قریش ایک قبیلے جو نالو آئے جو نظر بن کنانہ جے اولاد میں اے نظر بن کنانہ رسول کریم صلی اللہ علیہ وسلم جو 13 ڈاڈو آئے ان جی اولاد کی قریش چون تا. مفسرن سگورن لکھیو آئے تا قریش ہکڑے دریائی جانور جو نالو آئے جو سبنی بحری جانورن میں ڈاڈو آئے ऐं ضعیف جانورن کے مارے کھائی ویندو آئے. ऐं قریش بے پانجے قوم میں ڈاڈا جوان ہمیشہ سب کہیں دے غالب رہندا ہا. تیں کرے ان جانور سان نسبت کرے کہ قریش سڏڻ لگا. ऐं قریش قبیلو مکی شریف جو رهاڪو هو ऐं کعبۃ اللہ ऐं زمزم خوہ جی خدمت کندا ہا. انہی کرے پانجا خواہ پراوا سندن عزت کندا ہا. ऐं یمن خواہ شام بلک سارے عربستان میں کعبے جے مجاوری کرے مانو قریش کے مان ڈیندا ہا. ऐं جتے ویندا ہا اتے مانو نظر نیاز مہمان وغیرہ ڈیندا ہا. قریش گھणو کرے واپار کندا ہا. سیارے میں یمن گرم ملک ڈا ऐं انہارے میں شام جے سرد ملک ڈا ویندا ہا. سندن عزت کرے کھائن واپار جو محصول نہ وٹھندا ہا. ٹیکس وغیرہ کعبۃ اللہ شریف جے نسبت جے کرے اها انن کان یہ ملک نہ وٹھندا. بیو ت ٹھیو پر چور ऐं دھاڙيل به هن جي مال کي ويجهو نہ ويندا ها. تي کعبۃ اللہ شریف جي شهر جا ماڻهو آهن تنهنجي کرے انن بدماشن وٽ بھی ان عزت جي کعبۃ اللہ شریف عزت وارے گھر جي رهاڪن جي ايڏي عزت ہوئی. उहे تجارت کان سواءِ ॿियूं بے گھڻيون خیر خیراتون گڏ کندا ها. مکے میں اگرچہ ریگستان جے کرے آبادی نہ थींदी हुई त बि قریش ॿियनि खां सिखिया ॿियनि खां सुखिया ऐं आसूदा हा. अल्लाह ताला हिन सूरत में उन्हनि खे पंहिंजे नेमतुनि
याद ॾियारे पंहिंजे इबादत ॾांहुं तरगीब थो फरमाए। बस मके पाक जे रहाकुनि जो वापार हो, वापार वधंदड़ आहे। दुनिया में जेका तरक़ी आहे उहा सचे कारोबार में आहे, वापार में आहे, ऐं दीन में तरक़ी जिहाद में आहे। अल्लाह पाक फरमायो इला बि क़ुरैश, जॾहिं क़ुरैश आहिनि यानी उन जी इबादत आहे जो सियारे ऐं उन्हारे सफ़र कंदा आहिनि ऐं वापार सां दूर दराज मुल्कनि ॾे ईंदा वेंदा आहिनि, जिते उन्हनि खे सबबा मुजाविरी काबतुल्लाह शरीफ़ जी घणी इज़त ऐं माल हथ लॻंदो हो। तॾहिं उन नेमत जो शुक्र अदा करण लाइ अल्लाह पाक फरमायो फलयअबुदू रब हाज़ल बैत, उन्हनि खे ड्रेजारे त उन काबा शरीफ़ में रब जी इबादत कंदा रहनि, जंहिं काबतुल्लाह जे दरबानी सबब उन्हनि खे रेगिस्तान गैर आबाद पट में बुख खां बचाइण लाइ खाधो ऐं रिज़्क़ अता कयो वियो आहे। जो जिते वञनि था उते माण्हू संदन ताज़ीम कनि था, इज़त कनि था ऐं ख़ैरातूं वग़ैरह ॾियनि था। ऐं उन्हनि क़ुरैशनि ते हीअ बि ख़ासि महिरबानी आहे जो ख़ौफ़ खां अमन मिलियो अथनि। अमन जी जाइ मक्को शरीफ़ आहे। मक्का मुकर्रमा जा क़ुरैश अगरचे फ़साद ऐं जंग खे चोटिया पिया हूंदा हुआ, तॾहिं बि काबतुल्लाह जी इज़त उन्हनि जी दिलनि में हद दर्जे जी हूंदी हुई। कंहिं तरफ़ शहन कोहन ते, कंहिं तरफ़ अठनि कोहन ते मक्के शरीफ़ जी गिर्द जंग जहिड़ो न कंदा हुआ, अता के कंहिं शख़्स खून करे विधो ऐं वञी हरम में पनाह वरताई त बस उनखे बि अमन मिलंदो हो। अहिड़ीअ तरह अॼु ताईं मके पाक जी इज़त ऐं हरम पंहिंजे महिरबानीअ सां हिफ़ाज़त पियो करे। सो उन ई अमन जे यादगिरी तो अल्लाह पाक ॾियारे त हे क़ुरैशो अल्लाह जी इबादत करियो ऐं उन ॾांहुं मुतवजो थियो ऐं उन जो शुक्र करियो जंहिं अव्हां खे कुशादो रिज़्क़ ऐं ख़ौफ़ खां अमन अमान अता कयो आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे बि रब साईं पंहिंजे बंदगी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं इज़त वारे जॻहुनि जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांजे उस्तादनि जो उस्ताद हज़रत कारी मोहम्मद इस्माइल साहब रहमतुल्लाह अलैहि कई ॻोठ में तरावियां पढ़ाइण विया। पोइ उते साईं जी लोई गुम थी वई। जमायतनि पढ़ो ॾिनो त क़ुरान पाक जी पोती गुम थी वई आहे, जंहिंखे आहे त महिरबानी करे पहुचाए वञे। उस्ताद साहब रहमतुल्लाह अलैहि जमायतनि खे चए बाबा पोती कहिड़ी गुम थी वई आहे। पोइ ॻोठ वारनि चयो त साईं तव्हांजी लोई गुम थी वई आहे, तव्हांजे सीने में क़ुरान पाक आहे, ॼण त इहा बि पोती आहे क़ुरान जी। हूअ क़ुरान पाक वर्कनि में आहे, उनखे पोती वेड़ियूं था, उनजी बि इज़त ऐं एतिराम कयूं था ऐं अल्लाह पाक अव्हांजे सीने में क़ुरान जमा कयो आहे, तंहिंजे करे जेका हाणे तव्हां पोती वेड़ियो था ॼण त इहा बि असां उनजी इज़त ख़ातिर तव्हांजी बि इज़त जेका कयूं था उन क़ुरान पाक जे करे कयूं था, तंहिंजे करे असां इहो पढ़ो ॾिनो आहे। पोइ माण्हुनि खे शर्म थियो, उहा लोई पोती वग़ैरह उते रखी विया या कंहिंजे हथ मोकिलियऊं त माण्हुनि में एॾो अदब जीअं अगुणनि में काबतुल्लाह शरीफ़ जे मके पाक में रहाकुनि जो उन्हनि चोरनि ऐं धाड़ेलनि वटि बि इहा शइ हुई त इज़त वारे शहर जा आहिनि, तंहिंजे करे उन जे माल मता खे बि हथ न लाहींदा हुआ।
अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं असांखे बि इज़त एहतराम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शैतानी नहूसत इंसान जे दिलनि ते एॾी कट चढ़ी वई आहे जो इज़त वारे मक़ामनि मस्जिदनि मदरसनि जूं बि शयूं महफूज़ न आहिनि। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं हर गुनाह खां बचाए ऐं पंहिंजो ख़ौफ़ नसीब करणु फरमाए। इहो चुटको आहे, इहो इंसान ईअं न सम्झे त मूं वटि इहे शयूं हमेशह हूंदियूं, न तूं हमेशह रहंदे न तो वटि इहे शयूं परायूं हमेशह रहंदियूं। मरण खां बाद में जेको हिसाब ऐं किताब आहे उहो तमामु ॾुखियो आहे जो इंसान उते रत उगाड़ींदो, पाणी अखियुनि मां ख़तम थी वेंदो, रत वहंदी उहा बि ख़तम थी वेंदी पर कुझु न वरंदो। तंहिंजे करे हिन दुनिया में इंसान गुनाहनि खां बचे, अल्लाह जो ख़ौफ़ धारे, रब जी बंदगी करे, इत्मीनान ऐं सुकून तॾहिं इंसाननि खे मिलंदो, मुस्लमाननि खे, जॾहिं रब जी बंदगी कंदा। अल्लाह पाक इहो एहसान ॼाणाइण फरमायो त कुरैश तव्हांजे मथां एतिरियूं नेमतूं आहिनि, तंहिंजे करे इन काबे जे रब जी बंदगी कयो, तव्हांखे ख़ौफ़ बि मिलियो, ख़ौफ़ खां अमन मिलियो ऐं बुख खां तव्हांखे रोज़ी मिली। तंहिंजे करे अल्लाह पाक हर इंसान खे बुख खां ऐं बदअमनीअ खां बचाए। अल्लाह पाक हमेशह अमन अमान कायम करणु फरमाए ऐं अल्लाह पाक बुख वारे हालत खां समूरनि मुसलमाननि जी हिफ़ाज़त फरमाए। आमीन। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।